बोर सबब तबाह हाल सिंध में खीर ऐं अटे समेत खाधे पीते जी शयुनि जे अघनि में हथरादू वाधि शहरनि खे रुलाए छॾियो। सिंध में ताज़नि बरसातुनि सबब आयल तबाही जा सिधो सओं असर आम शहरनि ते पवण शुरू थी विया आहिनि ऐं खाधे पीते जूं शयूं बि शहरनि जी पहुच खां ॿाहिरि थी रहियूं आहिनि। हिकु तरफ़ सिंध हुकूमत कणिक जा वक़्त खां अॻु ॿीणा अघु मुक़ररु करे फ्लोर मिल मालिकनि ऐं वापारियुनि खे नवाज़े छॾियो, जंहिंसां अटो 1 किलो 120 खां मथे जो थी वियो। जंहिं बाद सिंध हुकूमत तरफ़ां अटे जो अघु 65 रुपया फ़ी किलो विकिरो करण जो रिवायती ऐलान करे ख़ामोशी अख़्तियार करे छॾी आहे, जॾहिं त अटो बदस्तूर 120 रुपयनि खां मथे जो विकिरो जारी आहे। अहिड़ी तरह हैदराबाद में ज़िले इंतज़ामिया पारां खीर जो अघु 120 रुपया फ़ी किलो मुक़ररु हुजण बावजूदि खीर 170 खां 180 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। पर समूरी सिंध में ज़िले इंतज़ामिया ऐं डीसी ऑफिसनि ताईं महदूद आहिनि, जॾहिं त 180 ग्राम खमेरी मानी 25 रुपया ऐं स्पेशल खुमेरी मानी 32 रुपयनि ते फ़रोख़्त थी रही आहे। ॻाल्हि सिर्फ़ अटे ऐं खीर जा अघु न, पर गोश्त भाॼियुनि ऐं मुर्गियुनि जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जॾहिं त कंट्रोल प्राइस कमेटी मुकमल तौर ते ग़ैर फ़ाल आहे। डीसी ऐं एसी तरफ़ां दुकानदारनि खे खुली छूट ॾिनी वई आहे। शहरनि मुतालबो कयो आहे त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद में हथरादू महांगाई जो नोटिस वठी ऐं हैदराबाद जे ज़िले इंतज़ामिया मुनाफ़े ख़ोरनि ख़िलाफ़ मौसर कार्रवाई करे अघनि ते कंट्रोल करे शहरनि खे रिलीफ फ़राहम करे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।